लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजो ॻाल्हियो जनाब अहमद ख़ान जमाली साहब असांजो साईं असांजो दोस्त असांजो सान्यावंद उन सां जारी आहिनि ऐं वक़्फ़े खां अवल जीअं मूं अर्ज़ु कयो हो त पाण लेफ्ट या खाॿी धुर जे पॉलिटिक्स जे हवाले सां साईं सां ॻाल्हाईंदासीं। साईं खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हीअ आहे त अव्हां कॾहिं तजुर्बो कयो आहे त पाकिस्तान जी खाॿी धुर छा आहे? न ॾहीं जमात में पढ़ंदो हुउसि त उन ज़माने में खां ई हिननि सां वास्ता थोरा घणा हूंदा हुआ। नवाब शाह में साईं अज़ीज़ुल्ला ईंदो हो ऐं साईं अज़ीज़ुल्ला जे रहंदो बि उते ई हो जिते असीं रहंदा हुआसीं घणो करे। कमज़ोरियूं ख़ामियूं उहे सभु पंहिंजी जाइ ते, पर तव्हां बिलीव कयो आख़िर में त माण्हू वरी इहो ई थो सोचे न त हिननि आख़िर ताईं हासिलु छा कयो। त हाणे अज़ीज़ुल्ला साईं अज़ीज़ुल्ला जंहिंखे झंडे वारो बि सॾींदा हुआसीं, साईं अज़ीज़ुल्ला झंडे वारो, उहो हारी फ्रंट ते कमु कंदो हो ऐं रईस बिरोही सां काफ़ी उन हारी कमेटी में बि कमु कयो, काज़ी फैज़मोहम्मद साहिब सां बि गॾु कमु कयो। इहो शुरू में अवामी लीग सां हूंदा हुआ ऐं शहीद हुसैन सरवर्दी जो ही सेक्रेटरी बि हो साईं अज़ीज़ुल्ला। सो जेतिरे क़दुरु हिननि जी सिंसियरिटी या कमिटमेंट जो तालुक़ु आहे त मूं त इहो ॾिठो आहे त अहिड़ी का बेईमानी या बदनीयती घटि में घटि जंहिंसां मूं माना उहे बेमिसाल आहिनि पंहिंजे वफ़ादारी में। हा हा आख़िर ताईं बि ॾिसो न साईं उन्हनि मतिलबु बाक़ी नज़रियाती लिहाज़ सां हिते जेके माण्हू पहिरें ई हुआ न साईं, जीअं कम्युनिस्ट पार्टी सां कामरेड सोबो कीरत बाबानी हो या ही पंहिंजा साईं हैदर बख़्श जतोई वारा हुआ या हैदर बख़्श जतोई न हो कम्युनिस्ट पार्टी में, हा पर हारी जिदोजहद कई आहे। हा त अहिड़े तरीक़े सां जेके हुआ न साईं त हितां वारा पोइ बि एतिरो कोन्हे, जेके उतां जेके आया न साईं उहे पाण में फ्रिक्शन में रहिया। तव्हां हिननि ॾिठा त हिननि ग्रुपिंग बि थींदी रही, पाण में बि विढ़ंदा रहिया मुख़्तलिफ़ इशूज़ ते, जेकॾहिं प्रो चाइना जो ऐं प्रो रशिया जो आयो तॾहिं ॿिन्हिनि में ग्रुप बंदी थी। जेकॾहिं उन में केरु केरु आहिनि ग्रुपनि में? हाणे इन में शुरू में इख़्तिलाफ़ थिया न साईं, हिकिड़ो त अज़ीज़ सलाम बुखारी ग्रुप सॾिबो को चाइना थियो, जी जी, ऐं हेॾा हिन पासे वरी हूंदा हुआ नादिश वारा, इमाम अली नाज़िश वारा। हुआ। हाणे हिननि सां गॾु डॉक्टर एज़ाज़ नज़ीर बि हूंदो हो, डॉक्टर मंज़ूर बि हूंदो हो, प्रोफेसर जमाल नक़वी, प्रोफेसर जमाल बि हूंदो हो, ऐं जाम साकी बि हेॾां बि हूंदो, जी हा जाम साकी बि हूंदो। उन करे पर पोइ वक़्त सां गॾु ऐं वरी प्रैक्टिस में जीअं हालतूं जीअं साम्हूं ईंदियूं वयूं त हू ग्रुप त मुर्गो कार्नर थी वियो या ईअं खणी चई त ख़तमु थी वियो, न रहियो। हाणे हिननि ही जेके रहिया हिननि ते वाक़ई इहे एतिराज़ त आहिनि, जीअं तव्हां बि चयो त हुतां आया हुआ ऐं हिते एडजस्ट न थी सघिया या हितां जे माहौल खे चङी तरह पढ़ी न सघिया, उन मुताबिक़ हिकमत अमली तरतीब न ॾेई सघिया या छा, इन जो कंहिं हद ताईं खणी असीं चऊं बि सही, पर उन जे बावजूदि बि तव्हां थोरो ॾिसंदो न सही त मिसाल तौरु असीं खणी वठूं जाम साकी खे, त उहो जाम साकी बि पैदा कंहिं कयो? उन्हनि पैदा कयो न। ठीकु आहे, मीर थिबे खे बि तव्हां ॾिसो त उहे हुआ। ईअं तव्हांखे काफ़ी जेके बि रोशन ख़्याल माण्हू मिलंदा आया हिन वक़्त ताईं, जेको रोशन हिकिड़ो रुझान आहे तरक़ी पसंदि जो, उन में कंहिं न कंहिं हद ताईं हुननि जो कंट्रीब्यूशन ज़रूरु आहे। न हुननि पैदा कया, जी जी ठीकु थियो। मां हीअं थो चवां त हुननि हितां जी त पॉलिटिक्स ई न कई न, जी हुननि पॉलिटिक्स कई जेका किताब में लिखियल हुई। इहो त हुकुम बि न आहे थियलु न जी, त मिसाल माओ ज़ेतुंग हो त हुन हारियुनि खे अॻियां आंदो, छो त ज़रई मुआशिरो, जी जी, हितां जे ज़रई मुआशिरे में तव्हां मज़दूरनि खे अॻियां था आणियो या शहरनि जी पॉलिटिक्स वधीक मुक़दम था सम्झो ॿाहिराड़ी जी निस्बत। ठीकु आहे, हालांकि फोर्स ॿाहिराड़ी में आहे। त तव्हां 60 जे ॾहाके में इवन 70 जे ॾहाके में तव्हां ॾिसंदव त हैदराबाद में मज़दूरनि जा ज़बरदस्त जुलूस थींदा हुआ।
ठीकु आहे ठीकु साईं ऐं असांजो अमूमन छाकाणि त आउं कॾहिं बि कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर कोन रहियुसि ठीकु ऐं पर हुनखे ज़ाहिर आहे हुन सां गॾु हुउसि हुनखे सही बि सम्झंदो हुउसि बहितर बि सम्झंदो हुउसि ऐं शुरू खां आहियां त हींअर बि मुंहिंजी हमदर्दी हुननि सां ई आहे न मां रूबरू ठीकु में आहे उहो न कोन्हे न ठीकु आहे इहा हा पर असांखे केॾीमहिल चवंदा हुआ त भई हाणे अॼु कंबोडिया जे हुन में अमरीकी मुदाख़लत जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो आहे तव्हां अचो असां पोइ यूनिवर्सिटी मां वेंदासीं 8-10 ॼणा जेके बि वेंदासीं वञी शरीक थींदासीं बैनर जेॾीमहिल असीं उर्दू में ॾिसंदासीं या छा त आउं विड़ी पवंदो हुउसि साईं बाकर शाह साहिब खे बि चवंदो हुउसि जाम साकी वारनि हिननि खे पघर निकिरी ईंदा हुआ ऐं पोइ उनजे करे ई थोरो मूंखां इन करे बि त हिन में अञा क़ौम परस्ती जी टेंडेंसी आहे पर मां चवंदुसि त न इहो हुजणु ज़रूरी आहे न इहा क़ौम परस्ती छो था सम्झूं असां बसि इनखे मतिलबु चवंदा हुआ न जनरली त ईअं ई थो सम्झिजे तव्हां सही था चओ हो बि सही था हा पर हू पोइ इहो चवंदा त हिन में उहो थोरो हावी आहे हिकिड़े लिहाज़ सां जीअं पंहिंजे मदर टंग जो जेकॾहिं माण्हू तहफ़ुज़ थो पर पोइ करे हुननि जो वरी जेको रीज़न्स मां ॿुधंदोसि त उहे जेन्युइन बि हूंदा हुआ रिसोर्सिस हूंदा कोन हुआ ऐं पर तव्हां बिलीव कयो पर कॾहिं कॾहिं वरी असां जॾहिं उते जुलूस ॾिसंदा हुआसीं जेके मज़दूर हूंदा हुआ उते छाकाणि त उन ज़माने में हैदराबाद जे मज़दूरनि में त हिननि जी हिकठी हूंदी हुई साईं यानी SRTC सॼी यूनियन हिन वटि हूंदी हुई टेक्सटाइल जी सॼी यूनियन हुननि वटि हूंदी हुयूं सीमेंट जूं सॼियूं हिननि वटि हूंदियूं सॼियूं यूनियन हुननि वटि हूंदियूं ऐं तमामु ज़बरदस्त क़िस्म जूं ऐं महमूद चैम्बर्स में ते शमीम वास्ती कमोस गुल खटक बशीर भाई ऐं ॿिया इहे सभु त चवण जो मतिलबु इहो आहे त उहे जेॾीमहिल वरी जुलूस कढंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं असीं उन्हनि जे जुलूस में सिंधी बैनर बि ॾिसंदा हुआसीं त पोइ वरी चवंदा हुआसीं अरे हीअ त ठीकु आहे हा ठीकु आहे हाणे आउं तव्हांखे हिकिड़ो ॿियो इन में ॿुधायां त जेके मां हाणे ग़लति बि सम्झां पियो त उते हिकिड़े दफ़े असां जलसो कयो उते काज़ी कयूं रोड ते हैदराबाद में तमामु ज़बरदस्त जलसो अताउल्ला मेंगल ऐं ख़ैर बख़्श मरी त न हा अताउल्ला मेंगल हो ऐं अजमल खटक हो वली ख़ान हो ऐं सिंध जा हुआ असां उन्हनि खे टोपी अजरक ॾिनो ऐं असां हुते उनखे हाणे उते बि मां छाकाणि SNS जो प्रेसिडेंट हुउसि त मूंखे बि उते तकरीर करणी हाणे जेकी बि गैदरिंग हुई हाणे उहा या त पठान हुआ घणा इन में उर्दू में ॻाल्हाइणो पवंदो ऐं उते सिंधी में तकरीर शुरू करे ॾिनी हा उहा न कजे सो पोइ इहे ग़लतियूं बि इहे थींदियूं रहियूं हुयूं पर जेकी एक्चुअली तव्हां जेके सुवाल था कयो उन ते था अचूं त उर्दू स्पीकिंग जेके उतां आया उन्हनि जूं ख़ामियूं थी सघे थो हुजनि बि सही पर आउं सम्झां थो उन खां वधीक असांजूं पंहिंजूं बि काफ़ी न मां हीअं थो चवां मां उहे ऐं पंहिंजा ईअं नथो चवां जी जी मां लेफ्ट थो चवां जी जी ठीकु मां थो चवां त हिकिड़े हंध ते लेफ्ट में फैज़ अहमद फैज़ बंगालियुनि जे मामले ते बंगालियुनि जे ख़िलाफ़ु आहे ठीकु हिकिड़े हंध ते बंगाली ख़ुदि वन यूनिट जा हामी आहिनि जी सोरवर्दी पेश कई आहे तहरीक वन यूनिट जी असां बम्बई जी सिंध खां आज़ादी जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में घणा मुख़ालिफ़ हिंदू आहिनि सिंधी जी हिकिड़ा मुख़्तलिफ़ फैक्टर आहिनि वाक़ई हिकिड़ा मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि जिन ते बहस थियणु खपे बहस थियणु खपे बिल्कुलु त हीअ सभु कुझु आहे छा मिसाल प्रोफेसर जमाल नक़वी आख़िर में गुज़ारे वञण खां वल किताब लिखी वियो हा त हीअ सभु कुझु हिकिड़ो दिलासो आहे हक़ीक़त जो इन सां को बि तालुक़ु कोन्हे हा तव्हां सोचे सघो था त माण्हू पंहिंजियूं ज़िंदगियूं ॾियनि हा बिल्कुलु माण्हुनि जो वेसाह टुटी इन्हनि शयुनि ते त वेसाह टुटंदो ठीकु आहे प्रोफेसर जहिड़ा माण्हू किथे टुटा हूंदा को अंदाज़ो आहे तव्हांखे साईं नथो हेॾे सिलसिले में का कतई ॻाल्हि नथो करे सघां पर न अंदाज़ो हा अंदाज़ो मां सम्झां थो जेकॾहिं जेल में हो ओॾी महिल शायदि पर उन खां पोइ त निकिरी आयो त पोइ नेंड खणण जी कुझु सम्झ में नथो अचे वाक़ई में
हीअ कीअं टुटा आहिनि कीअं छा थियो आहे कहिड़े हुन खां पोइ इहो थियो आहे ऐं इन सिलसिले में मिसाल जाम साखी आहे हुनजे वालिद साहिब जा मूं फुट प्रिंट्स ॾिठा आहिनि मां थर में माण्हुनि खां पुछियो आहे जंहिं नमूने चाचा मरहूम मोहम्मद सचल जी जी एजुकेशन जे लाइ ॿारनि जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि ठीकु आहे उहो त कम्यूनिस्ट न हो न माना जाम साकी खे घर मां इहा तालीम ॾिठल आहे इहो थियो सुठी ॻाल्हि पर ख़ुदि जाम साकी जेल मां निकिरण खां पोइ जेके रस्ता वरिता आहिनि उहे रस्ता त कम्यूनिस्ट पार्टी जी इजाज़त नथी ॾिए उहा रस्ता हा बिल्कुलु जाम साकी जे बारे में त साईं आउं चवंदुसि थोरो कम्यूनिस्ट पार्टी जेके ॿ चारि फ़ैसिला कया आहिनि उहे बि मूंखे बि एक्चुअली अञा ताईं उहे सम्झ में नथा अचनि ख़ासि करे जेको हिनखे अंडरग्राउंड मोकिलियो न साईं ऐं हिनखे बि ऐं वरी मज़दूर फ्रंट तां जेको शमीम वास्ती खे मोकिलियो उहे ही त पब्लिक फिगर्स हुयूं साईं ही पब्लिक फ्रंट जा लीडर हुआ हिननि खे अंडरग्राउंड मोकिलणु असांखे सम्झ में न आयो घटि में घटि छाकाणि मूंखे त अंडरग्राउंड हो तॾहिं बि वेझो तमामु घणो वेझो मिलंदा बि हुआसीं मुलाक़ात बि थींदी हुई ऐं हीअ जेॾी महिल वरी हिनखे जेल बि सठई सख़्तियूं करे वरी जेकॾहिं ॿाहिरि बि निकिरी आयो त तबे तव्हां बिलीव कयो हिकिड़े दफ़े त मूंखे हैरत जेॾी महिल हिनखे सेक्रेटरी जनरल चूंडियो न सही त हीउ आयो मूं वटि मूंखे चई त हलणो आहे किथे गॾिजी पोइ वरी वियासीं बि सही त रस्ते में तव्हां बिलीव कई अलाए छा पियो ॻाल्हाए मतिलबु मां ईअं नथो चवां त का ॻाल्हि का अलाए मूं चयो अलाए छा थो चए काफ़ी देरि त मूंखे थियो त हिन मेंटल हेल्थ जेकी आहे सो उहो या त हिनखे मां आउं त हिन नतीजे ते पहुतुसि पोइ वरी मूंखे चवंदा आहिनि त तो वरी जाम साकी इहे हुन में थोरो पर्सनैलिटी हुन में आहे पर मूंखे महसूसु थियो त हिनखे ॾाढो इंजेक्शन्स वग़ैरह जेके माना टार्चर वग़ैरह हा टार्चर कयो अथनि इंजेक्शन्स कयूं अथनि उनजे हिकिड़ा उनजा असर हुआ ॿियो वरी हिन ते हिनजी जेकी घरवारी जो असरु हो न जेका गुज़ारे वई उहो बि असरु हुओसि ऐं टियों साईं छा आहे न इंसान त इंसानु आहे न तव्हां बिलीव कयो हीअ जेॾी महिल रूपवोश हो न त हीअ पोइ मिलंदो हो हिकु दफ़ो पंहिंजी घरवारी सां गॾु आयो त घरवारी सां गॾु हिकिड़ी धीउ बि हुअसि गॾु ॾी तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त सियारे में उन धीउ खे हीअ जेको हिसो हो न उहो प्लास्टिक सां ढकियलु हो हा माना वसीलनि जी अणहूंद त पोइ इहे आम वसीला बि न हुजनि हा न हुजनि छो पोइ इन्हनि सभिनी शयुनि खे ॻाल्हाए चई सघिजे थो त इन्हनि शयुनि जो जाम ते तमामु घणो असरु कयो ऐं जेको सो ऐं तंहिंखां पोइ हीअ जाम पार्टीअ लाइ तमामु घणो कुझु कयो ऐं पार्टी जेकी चवंदी हुअसि ईअं ई कंदो हो न उहो ई कंदो हो बिल्कुलु ईअं ई कंदो हो ऐं पर आउं सम्झां कंहिंजे असर में बि न आयो असर में हा जेसि ताईं उन्हनि सां रहियो हा हा पर हिन खे जेको टार्चर कयूं ऐं कुझु सिहत जा मसइला कुझु ज़हन जा मसइला इन्हनि खे भोरे छॾियो सफ़ा तंहिंखां पोइ आउं तव्हांखे ॿियो बर्ज़ कयां जेॾी महिल पीपुल्स पार्टी में अब्दुल्ला शाह जो सलाहकार थियो न चई त मूं हिनखे मूंखे फ़ोन कई मूंखे चई त मूं त ॾिस तूं जेकॾहिं पीपुल्स पार्टी में शामिलु थियो थी त जेॾी महिल तो वटि बेनज़ीर अचे न तज़ियत करणु त ओॾी महिल थी चई पोइ न थी चई चई छो मुंहिंजो तूं जेॾी महिल बेनज़ीर तो वटि ईंदी तूं शामिलु थींदे त तूं बेनज़ीर जो सलाहकार थींदी लेवल उहा हूंदी न त पोइ तूं वरी कंहिं ॿिए जो सलाहकार थींदो त उहो न उहो चवणु कयो कोन हो उन ते पोइ चई यार हाणे दोस्तनि सां मां सलाह कयां कीअं कयां छा कयां कीअं त हिनखे जेॾी महिल इहो सलाहकार थियो त उन खां पोइ बि हिनखे जेकी मतिलबु ड्यू रिस्पेक्ट या रिस्पॉन्स या उहो हिनखे उहो कोन मिलियो पीपुल्स पार्टीअ तरफ़ां बि कोन मिलियो शेर मोहम्मद हूंदो मंगरियो मुंहिंजो ख़्यालु आहे छा गॾु रहियो आहे जेल में उन्हनि सां अञा वरी ॿियो स्टील मिल में इंजीनियर हो उन वटि रहंदो हो तव्हां बिलीव कयो हिनखे हिकिड़ी गाॾी जेका ॾिनी हो न त उहा के हलंदे हलंदे गरम थियो वञे केॾी महिल उहो खयो बीठो अथसि भई जेको आहे पाणी बबल पियो मतिलबु हिन वीचारे खे काफ़ी उहो ही माण्हू ईंदा हिन वटि कुझु करे बि न सघंदो त हीउ ख़राबु थियो हिकिड़े लिहाज़ सां जीअं चइजे न ॾाढो मतिलबु त टुटी वियो जीअं सफ़ा बाक़ी त इन करे आउं इहो चवंदुसि त पार्टी जूं के फ़ैसिला ग़लति बि हुआ पर आउं सम्झां थो त पार्टी में पोइ पाण बि उहा हमआंगी बि कान रही हुई ऐं उन जे करे बि मसइला आया तंहिंखां पोइ वरी अफ़गान इनक़लाब जा जिते मुसबत असर थिया उते मनफ़ी असर बि थिया
किन माण्हू नाजाइज़ फ़ाइदा बि वरिता उते वञी बि नाजाइज़ फ़ाइदा वरितऊं ऐं पोइ वरी मतिलबु सफ़ा जेको आहे सो उन करे पोइ वरी जेको सफ़ा वरी रशिया तां निकिरी बि वियो ऐं पोइ वरी सॼो ब्लॉक ई टुटी वियो ऐं इहो जेको कुझु थियो उन जे करे बि मायूसी थी वई लेफ्ट जी पॉलिटिक्स कमज़ोर बि थी वई इहो थियो पर आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त ॾिसो न हींअर जेकी बि इंटरनेशनली आलमी सतह ते या इलाक़ाई सतह ते जेको कुझु बि थिए पियो उहो को सुठो त कोन थो थिए न सही हाणे उन जे लाइ ज़िमेदार केरु आहे उन जो इल्ज़ाम असां कंहिं सोशलिस्ट ब्लॉक खे या सोशलिज़म खे त नथा करार ॾेई सघूं न सही उन इल्ज़ाम त उनखे ॾिबो जेको सिस्टम आहे उहो सरमाएदाराना सिस्टम आहे न पर जे सोवियत यूनियन खे प्रॉपर बचाए सघनि उहो त हा हा पर उहो त त न पोइ सूरत हाल ॿी हुजे हा न हा उन में सही ॿ टे ॻाल्हियूं हुयूं न हिकिड़ो त इंटरनल उन्हनि पार्टी जेका पाण उभरंदी रही हिकिड़ो त उन में तख़लीक़ी हुयो कोन उन पार्टी जूं बि ग़लतियूं हुयूं मां तॾहिं थो चवां न पार्टी जूं ग़लतियूं हुयूं ॿाहिरी इंटरवेंशन बि हुई ऐं ॿाहिरि इंटरवेंशन त हर वक़्तु रहंदी हा हा तव्हां घर खां ॿाहिरि निकिरंदव हवा इंटरवीन कंदी न हा उहा तव्हांजे जिस्म खे लॻंदी पर डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां जिस्म खे हवा खां बचाइण लाइ तव्हांखे लटा पाइणा आहिनि हा बिल्कुलु पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां डॉक्टर साहिबु ॾिसंदव त सोवियत यूनियन टुटो त बि किथे खून रेज़ी न थी उनजो रीज़न हिकिड़ो पाण कोन आहियूं सोवियत यूनियन जे माण्हुनि जे मरण हुन में मसइलो छा आहे त 20वीं सदी में हुननि पहिरें पाउ सदी में हिकिड़ी जंग ॾिठी ॿिए पाउ में ॿी जंग ॾिठी ॿियो हुननि वटि वॾे में वॾा मक़सद आहिनि त पाण पावर बि हुजनि साइंस बि अॻिते वधे चंड ते बि वञूं हर क़िस्म जी शइ में दुनिया सां मुक़ाबिलो बि कयूं ऐं जेके ग़ुलाम मुल्क आहिनि उन्हनि खे आज़ादु बि करायूं इहे सभु कम हुया न सोवियत यूनियन जा उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे न हुजे हा सोवियत यूनियन त चाइना ईअं थोरे ई आज़ादु थिया उहो आहे पर वियतनाम ईअं थोरे ई आज़ादु थिया या ॿी जंग अज़ीम में स्टालिन खे माण्हू त गारियूं था ॾियनि पर जेके किरोड़े माण्हू बचाया आहिनि स्टालिन हिटलर खे शिकस्त उन ते कोई ॻाल्हाए ई न ॻाल्हाए कोन थो मज़ाक कान्हे बिल्कुलु साईं सॼी दुनिया जा किरोड़े माण्हू बचाया अथई सॼी दुनिया जा बिल्कुलु बिल्कुलु वॾो 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 कंट्रीब्यूशन आहे ठीकु आहे न इहो हिकिड़ो ई कमु एॾो वॾो आहे वॾो हाणे उहो सभु सोवियत यूनियन कयो आहे न मिसाल 90 किलोमीटर ते अमेरिका जे बग़ल में क्यूबा वेठो आहे हा क्यूबा ॿिनि मुल्कनि खे आज़ादु करायो आहे तव्हां सोचो त इहो को चर्चो थोरे ई बिल्कुलु बसि हाणे हींअर त ॾिसो न आहे उहा ई ॻाल्हि त जीअं तव्हांजी ॻाल्हि त जेकी कुझु थियो आहे गुज़िरियल 30-40 सालनि में हुन ते वाक़ई बि वॾे पैमाने ते एकेडमिक डिस्कशन्स थियणु खपनि ऐं उन्हनि रीज़न्स ताईं पहुचणु खपे त कहिड़ा रीज़न्स हुआ ऐं हिन वक़्तु वरी हाणे छा आहे न सही त हिकिड़ी थ्योरी बि आहे त मसइलो इते थो अचे त इंसानी शऊर खां वधीक जेकी तरक़ी थो करे न सही उहो टेक्नोलॉजी थी करे न उहो बि इंसानी शऊर जो मज़हर आहे न इंसानी न मज़हर यकीनन आहे असां एडॉप्ट नथा कयूं उहो असली इहो आहे त असां इंसानी शऊर जेको आहे न सही उहो पोइ आहे इज्तिमाही लिहाज़ सां शऊरी तौर ते टेक्नोलॉजी घणी उहो ठीकु आहे इहा ॻाल्हि हा उन में बि असीं न पर उन में माण्हुनि जी एजुकेशन तख़लीक़ी ऐं क्रिटिकल एजुकेशन वधाइण बि त इन्हनि सोशलिस्ट मुल्कनि जो कमु हो न कमु हो बिल्कुलु हा ठीकु आहे मां ॿी ॻाल्हि थो कयां मिसाल जाम साकी अंडरग्राउंड न रहणु खपे हिकिड़ी राय आहे मिसाल जी जी मां त चवां त जेके कम्यूनिस्ट पार्टी ते हावी हा जी जी उहे कंहिं सिंधी खे लाइम लाइट में आणण ई न पिया ॾियणु चाहिनि ईअं बि थी सघे थो मां सम्झां थो ईअं हुजे हा त पोइ हरू सेक्रेटरी जनरल बि न कनि सा न सही न पोइ त हू
7वीं मंज़िल खां 2 मंज़िल ताईं अची चुका आहिनि न। मरता क्या न करता वारे किसे ताईं त असां सभु पहुची विया आहियूं। न पर साईं तव्हां रुॻो हिते न पर जिते किथे ॾिसो उन्हनि ॾाढियूं पर्सनैलिटीज़ पब्लिक पर्सनैलिटीज़ ॾाढियूं प्रोजेक्ट कयूं। अफराज़ याब खे एॾो हिननि प्रोजेक्ट कयो, ख़ैरजान बलोच खे बलूचिस्तान में कयूं, चई पंजाब में बि कुझु हिननि काफ़ी नऊं केडर आंदो हिननि कयो त आहे, इन में कोई शक कोन्हे को, पर यकीनन हिन में ॿियूं कुझु फैक्टर्स बि हूंदा जिन जी हाणे असांखे थी सघे थो ख़बर न हुजे या छा छाकाणि त काफ़ी ॻाल्हियूं वरी जेको इल हुजे त उनखे ख़बर हूंदी न साईं। मूंखे एतिरी ऐं छाकाणि त पार्टी खे इल जीअं चइजे इहे कोन हुअसि। लेफ्ट जे पार्टियुनि जो शायदि हिकिड़ो मसइलो इहो बि हुजे जेको समूरनि पार्टियुनि जो आहे त उहे पाण खे पर्सनैलिटी कल्ट खां शख़्सियत परस्ती खां न हटाए सघियूं। 100% सही था चओ। हिकिड़ो त इहो आहे, तंहिंखां पोइ ॿियो जेको आहे साईं इहो वाक़ई बि अञा ताईं ॾिसो न साईं कॉमरेड या कम्यूनिस्ट या सोशलिस्ट जो पहिरीं सुञाणा त हू सेल्फलेस हुजे ऐं इंक्लूसिव हुजे, हा गॾियल आहे। हा उहो हिते फुक़दार आहे। हिते अञा ताईं पर्सनल ॾाढो आहे, ॾाढो पर्सनल आहे। दादा मूंखे हीअं मूंखे फलाणे खे हीअं हा मां जेके आहे न सो उन तबाह करे छॾियो आहे। सो हिकिड़ो त इहो आहे। बाक़ी हूअं तव्हां ॾिसंदो त जेको जनरली तव्हां रुझान ॾिनोसीं हाणे त जीअं तव्हां फैज़ जी ॻाल्हि कई आहे साईं, हिकिड़ो अजीब रुझान आहे। तव्हां सिंध में जंहिंसां बि ॻाल्हायो न साईं, साईं जी शइ ते बि केरु कंहिंखे एतिराज़ु हूंदो, बुटे ते बि एतिराज़ु हूंदो, ॿियनि ते बि जतोई साहब अलाए केरु चवंदो न भई अनडिस्प्यूटेड आहे, ठीकु आहे भई अनडिस्प्यूटेड आहे। तव्हांखे हुनखे पसंदि बि कयो था त हुनखे पसंदि छो था कयो? ज़ाहिर आहे त उनजे किरदार जे करे, उन आइडियाज़ जे करे। पर जेकॾहिं तव्हां हुनखे पसंदि बि कयो था, उनखे पसंदि कयो था माना उन आइडियाज़ खे बि पसंदि था कयो, उनजी किरदार खे बि पसंदि था कयो, त पोइ उन किरदार ऐं पसंदि खे उनखे आइडियालॉजी खे एडॉप्ट छो नथा कयो? हा टो नथा कनि, उहो कनि कोन था। कंहिंसां बि तव्हां ॻाल्हायो हाणे यासीं 2-3 रीज़न्स ॿिया बि आहिनि जेके हींअर अॼोकी जेकी फिनामिना आहे न उन में इहो आहे त हिकिड़ो त पहिरीं त हिकु उर्दू स्पीकिंग ठीकु ठाक मिडिल क्लास हो बि सही, ऐं वरी पहिरीं मज़हबी जमातुनि जे असर में हो कराची आहे जे उन खां पोइ वरी MQM वारो अदाब आयो आहे। उन खां पोइ वरी जेको इहो रुझान टुटो न सही त उन में तव्हां ॾिसंदो त जेकी बि ठीकु ठाक पढ़ियल गढ़ियल सुलझियल ख़ानदाननि जा छोकिरा हुआ ऐं पढ़ियल गढ़ियल बि हुआ जेके मिडिल क्लास जी नुमाइंदगी कंहिं न कंहिं हद ताईं करे सघनि पिया, उहे सभु हलाए विया ॿाहिरि। ऐं ॻोठनि जा या नंढनि शहरनि जा या उन्हनि जा जेके दोस्त आहिनि उहो हिते हिकिड़ो करप्शन जो हिकिड़ो ओवरऑल अहिड़ो माहौल ठही वियो आहे जो ॾिसो न साईं, तव्हां खां वधीक केरु बहितर ॼाणींदो त एग्रीकल्चर तबाह, हेठि ज़िले सतह खां छा यूनियन काउंसिल जी सतह खां वेंदे सेक्रेटरीट ताईं हर महीने पैसा अचनि था, विराइजी था वञनि। न ईअं न खे हीअं था चऊं त हुकुमरान जी जी ऐं उन्हनि जा तबिका जी 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 उहे जेका बि करप्शन था कनि जी जी उनजो हिकिड़ो हिसो हाणे हेठि लाहिनि था जी 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 त जीअं बाक़ी सभु बि नंढी नंढी लेवल ते करप्ट थियनि जी 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 ऐं हीअ उथी न सघनि, उथी न सघनि, उन्हनि खे मफ़लूज करे छॾियो अथनि टोटली। ऐं उहे जेके हेठि आहिनि न साईं उन्हनि खे नंढा नंढा कॉन्ट्रैक्ट ॾेई या वरी उन्हनि खे अहिड़ो राज़ी करे था छॾीनि जो हू बि उन ई सिस्टम जो हिसो थियणु था चाहिनि त भई ठीकु आहे भला आसिफ़ ज़रदारी नथो थी सघे त भला अली हसन थियां भला उहो बि काफ़ी आहे। त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ओवरऑल माहौल ठही वियो आहे जेका तमामु हिकिड़ी मतिलबु त होॾां ॾिसो न करण वारा त इहे ई न सही, या त शहर ऐं ॿियो बि मां तव्हांखे ॿुधायां जेको हारियुनि ऐं मज़दूरनि जो उन में वॾो जेको असां वटि मसइलो न सही, हारी ऐं मज़दूर ॿिन्ही जी अहमियत आहे। मज़दूरनि जी अहमियत इन करे वधीक आहे त हू इंडस्ट्रीज़ में गॾु आहिनि हिकिड़ी जाइ ते, सुठो फोर्स आहिनि त उहो उन्हनि खे ऑर्गनाइज़ बि करे सघे थो, त उन्हनि खे लिटरेचर जे लिहाज़ सां सुठो एजुकेट बि करे सघे थो। ॿाहिराड़नि में कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे, पर ॿिन्ही में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो थो जेका रुकावट थी अचे उहा लैंग्वेज प्रॉब्लम आहे। साईं मां हीअं थो चवां त इन जो मतिलबु आहे कम्यूनिस्ट पार्टी ॾुखियो कमु करण ई न पए चाहियो न। इहो त हाणे वरी नियत ते थो अची वञे, उहो त न पर रिज़ल्ट त इहो आयो न। इहो त जेकॾहिं हैदर बख़्श जतोई हो, कामरेड अब्दुल कादिर खोखर वारा हुआ जी जी या नज़ीर जतोई वारा हुआ, अब्दुल कादिर इंडड़ हुए, हा इहे जो हुआ त इहे जो मौलाना उबैदुल्लाह सिंधी मज़हबी माण्हू हो न, जी जी
मज़हबी तौरु मूंखे पसंदि मता न हुजे जी जी त मां ॿिए फ़िरके जो आहियां हू ॿिए फ़िरके जो आहे, जी जी इहे थियूं सानवी ॻाल्हियूं। जी जी पर हिकिड़ो माण्हू उहो कराची खां काबुल त वञे थो न, बिल्कुलु ऐं मंज़िल ॾिठल बि न आहे त अॻियां थींदो छा, ससुई वारो हिसाबु आहे न। अलाए ॾेरनि खां अवल ॾेरनि जा ॿिया दुश्मन मिलंदा। हा मौलाना उबैदुल्लाह सिंधी हो न, हा ईअं असांजो हा तव्हां त चओ त उते बि करप्शन थी, पार्टियुनि जा माण्हू जेके बि विया। हिकु ॿी ॻाल्हि इहा त थियणु त हीअं खपंदो न त हितां जी लोकल ॿोली एडॉप्ट थिए हा न, उहा एडॉप्ट न थी। न थी हा ॿी हा सही था चओ। हा न, हाणे इन करे छा थियो त आरिफ़ हसन साहब वारी ॻाल्हि सही थी लॻे मूंखे त ही इंडिया मां जो आया फ़लसफ़ो कम्यूनिस्ट खणी, उहो हिते एडॉप्ट न कयूं, जुड़िया न हितां जुड़िया जुड़िया न सही। जंहिंजे करे छा थियो, मदद तव्हां पंहिंजे कुख मां नज़ीर अब्बासी त पैदा करे था सघो न, जी जाम साकी त पैदा करे था सघो न, सही पर जाम साकी जिते टुटे थो उनखे बचाइण लाइ पार्टी कोन्हे, पार्टी कोन्हे बिल्कुलु। त हू पीपल्स पार्टी में छो थो वञे, हू तबलीगी जमात सां छो थो वञे, बिल्कुलु हू फलाणी ॻाल्हि छो थो करे। एसि ताईं जो तव्हां जे इन एॾे वॾे माण्हूअ खे पाण जेल मां निकिरण खां पोइ मज़दूरी करणी पई न, हा हा बिज़नेस करिणो पियो न साईं, हा बिल्कुलु इहो हुनजे शान में न हो न। हा हा पार्टी खे ॿिए इहो नमूने, सही था चओ हा सही था चओ असांखे इहो सभु सोचणो पवंदो, सही सभु कुझु। साॻे नमूने ॿियो समूरियूं लेफ्ट जूं पार्टियूं, समूरा लेफ्ट जा ग्रुप, ठीकु आहे, जी जी उन्हनि खे इन नमूने सोचणो पवंदो। बिल्कुलु सही। हाणे तव्हां मूंखे आख़िरी सवाल थो पुछां, सिंधी माण्हुनि खे पाकिस्तान में रहंदे सिंध लाइ छा करणु खपे? साईं इश्यूज़ ते मुतहद थियण खां सवाइ त कुझु कोन्ह थींदो। हाणे इश्यूज़ ते मुतहद जो मक़सदु इहो ई आहे त असां हिकिड़ो त इहो आहे न त या त असीं एडवांस नारा था ॾियूं, या त वरी जेकॾहिं इश्यू, या त वरी जेकॾहिं एहतजाज था कयूं या एजिटेट था कयूं त वाक़ियात ते था कयूं, को वाक़ियो थो थिए त अचूं था, न त नथा कयूं। असां माण्हुनि खे पहिरीं त इन रुझान मां कढणो पवंदो त हिन सिस्टम जो हिसो थियण सां असांजा मसइला हल कोन थींदा। ऐं उन जे करे जेको आहे सो असांजा इश्यूज़ कहिड़ा आहिनि उहे आइडेंटिफाई करे उन्हनि ते मुनज़िम जदोजहद करण खां सवाइ ॿियो को हीलो कोन्हे। हाणे सियासत जेका आहे न साईं, सा एक्चुअली आहे कुल वक़्ती कमु आहे, कुल वक़्ती कमु आहे। न पर मां कटिया थो, मूंखे माफ़ु कजो, पर उहो कमु पार्टियुनि जे थ्रू थींदो न, पार्टी जे थ्रू बिल्कुलु। उहे किथे आहिनि? पार्टी त साईं इहे ई माण्हू ठाहींदा, पाण ठाहींदा। न जेके हुयूं से वयूं, जी जेके हुयूं से पूरियूं थियूं, जेके आहिनि नाले मातरी आहिनि साईं पूरियूं थियूं न, पाण थोरा विराट था थियूं। हा 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 हींअर उन पोज़ीशन में न हुजण जे बराबरि आहिनि। सही था चओ, सही आहे न। बिल्कुलु सही। हाणे हेठि ताईं करप्शन बि असां लाया आहियूं। हा NGOs बि आहिनि। NGO खे छॾियो, उहे बि पोयनि पसानि में। हा हा इंटरनेशनली NGOs, उन्हनि जा अकाउंट, उन्हनि जा मामला उहे, हाणे NGOs उते आहिनि जिते जंग वेझी आहे। जी जी मिसाल NGO उन में पेशावर में हूंदव अफ़गानिस्तान जे करे, सही हा चमन जे पासे हूंदव ईरान जे करे, सही सही सही। हा इहो यादि कजो, ठीकु आहे। तव्हांखे हाणे पार्टियूं कोन्हनि, माण्हू बि कोन्हनि, माण्हू बि कोन्हनि। सही था चओ। ऐं तव्हां में जेको जोश ऐं जज़्बो आहे, उन जोश ऐं जज़्बे तव्हां 20 साल ॿिया हूंदव न मिसाल, सही सही। हा उन लाइ पार्टियूं ठाहिण खां वठी आहे तव्हांखे नए ज़माने जो नओं नज़रियो बि ॾियणो पवंदो। सही। मूंखे रस्तो ॾियो, जनाब अहमद ख़ान जमाली साहब रस्तो ॾींदो
त बचा थी वेंदुसि। सही रस्तो त इहो साॻियो ई आहे पर ॾुखियो आहे ॾाढो हाणे ऐं इन लाइ ज़ाहिर आहे त वाक़ई हालतूं त मज़े जूं कोन आहिनि, मायूस कोन आहिनि ऐं रुॻो ईअं कोन पर जीअं त तव्हां पहिरें बि ॻाल्हि कई नज़रियाती लिहाज़ सां असां मां निकिता कोन आहियूं, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि तव्हां जनरली ॾिसो न त जेके बि लेफ्ट जूं पार्टियूं आहिनि जेके कमु कनि बि थियूं ॿ चारि ई सही ऐं ॿ चारि माण्हू ई सही उन्हनि जा, उहे जेके बि गैदरिंग्स कनि था त तव्हां उन्हनि में ॾिठो आहे त यंगस्टर्स मिसिंग आहिनि। पोइ हाणे वॾी आबादी आहे ई उन्हनि जी। हा ॾिसो न त उन करे इहे इन ते जेॾी महिल सोचिजे थो त वाक़ई कुझु सम्झ में नथो अचे त हीउ छा थींदो। यानी पुराणा माण्हू तव्हांखे नज़र अचनि था, बाक़ी विच में त कुझु ई कोन्हे को छा, ऐं न को वरी अहिड़े क़िस्म जो को रुझान थो नज़र अचे। त उन जे करे इहे हालतूं वाक़ई इहे असांजे बि सम्झ खां ॿाहिरि आहिनि पर इन जो इहो ई हल आहे त एकेडमिक डिस्कशन्स थियणु खपनि ऐं गॾिजी को रस्तो कढणु खपे। ऐं उन में मक़सदु वरी बि इहो ई आहे त इशूज़ ते अचनि। जीअं ॾिसो न हाणे सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद बि असां वटि वरी बलूचिस्तान में तव्हां जेकॾहिं ॾिसो त उते लेफ्ट या रेडिकल रुझान मज़बूत थियो आहे तमामु घणो। न उन में हीअं आहे त न लेफ्ट मज़बूत थी आहे। लेफ्ट मिसाल तव्हांखे गवादर में 20,000 माण्हुनि जो जुलूस जेको आहे न, जी जी उहो मौलाना इनायतुल्लाह अलाह हिदायतुल्लाह जो न, इहो छा आहे? हा ईअं आहे साईं, एॾी वॾी बाहि में इनायतुल्लाह हिदायतुल्लाह जो ईअं उसरणु इहो चर्चो थोरी आहे। हा ईअं आहे हा ईअं आहे काफ़ी। ॿियो रिलेटिवली निस्बतन रेशनल ऐं उतो जे जीअण जहिड़ो ई हद ताईं चङा माण्हू हासिल ख़ान बिज़ंजे वारा ॿिया टिया जी जी उन्हनि सभिनी खे हाराए छॾियो। हा बिल्कुलु। हा उते त हाणे उहा पार्लियामेंट पॉलिटिक्स जी त गुंजाइश रही न। मूंखे ॿुधायो त पोइ इन जो मतिलबु आहे सिस्टम तरक़ी नथो करे। यादि रखिजो लेनिन हुयो न 1905 में उते रशिया में इलेक्शन थिया। जी हा। पोइ इलेक्शन में ॿ ग्रुप थिया पार्टी जा। जी हा जी हा। मेंशेविक ऐं बाल्शेविक। जी जी हलिया विया मेंशेविक गॾिजी हुकूमत ठाहियूं पर लेनिन वरी उन्हनि सां इताद कयो। हा तबाही इताद कयो। ठीकु आहे पर सवाल तव्हांजा माण्हू पार्लियामेंट में आहिनि ई कोन, पोइ तव्हां सां तेगो ख़ान तेगाणी त इताद कोन कंदा। हा कोन बिल्कुलु। न सही था चओ मसइलो आहे पंहिंजी जाइ ते ऐं इहो वाक़ई परेशान कंदड़ हिकिड़ो मसइलो आहे त हीउ मतिलबु उहो रस्तो नज़र नथो अचे। जीअं तव्हां रस्तो ॻोल्हियो पिया न उहो रस्तो गॾिजी कढणु खपे ऐं सोचणु खपे। बाक़ी इहा आउं ॾिसंदो आहियां, पाण बि महसूसु कंदो आहियां, ॾिसंदो आहियां त वाक़ई यंगस्टर्स सफ़ा मिसिंग आहिनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त 1947 खां वठी जी जी जेकॾहिं असां क़ौमियतुनि जा जाइज़ क़ानूनी ऐं मेरिट ते हक़ तस्लीम कयूं आहे न। जी 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 मिसाल पंजाब आबादी में वॾो सूबो आहे त पंजाबी ॿार जो ॾोह थोरो ई आहे जो उनखे मादरी ॿोली में नथा पढ़ाइनि। हुन सां त ज़ुल्म आहे न। बिल्कुलु ठीकु पर जो हुन सां ज़ुल्म आहे त मुंहिंजे ॿार सां बि त ज़ुल्म आहे न। त सरकारी तौरु उनखे उन नमूने उहा सहूलियत नथा ॾियनि। हा बिल्कुलु सही। पर जे इहे सभु क़ौमियतुनि खे मेरिट ते पंहिंजा जाइज़ हक़ मिलनि हा बिल्कुलु पोइ ॾिसो था पाकिस्तान कीअं हुजे। ज़बरदस्त साईं। हा बिल्कुलु उन्हनि हक़ हुकुमरानी उन्हनि खे ॾियनि हा, पंहिंजा रिसोर्सिस उन्हनि खे ॾियनि हा। साईं ॾिसो हेॾो बलूचिस्तान पियो आहे, हेॾो पाण वटि थर पियो आहे। तव्हां जेकॾहिं शुरू में ॾिसो न उहो बि त पाकिस्तान ई आहे। तव्हां जेकॾहिं इन्हनि माण्हुनि सां ठही उन्हनि खे पंहिंजे जोग्राफी जेके बि हदूं आहिनि उन्हनि में हक़ ॾेई हक़ हुकुमरानी ॾेई पंहिंजे वसीलनि खे इस्तेमालु करण जा हक़ ॾियो आहे त असीं अलाए किथे हुजूं। अलाए किथे हुजे आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। तो हाणे हींअर त सही ऐं पॉलिटिकल पार्टियुनि मेजॉरिटी में इहो रस्तो ॾिनो ई न। ॾिनो ई कोन्हे। बिल्कुलु सही था चओ। इहो रस्तो ॾिनो ई कोन्हे। अञा ताईं नथा वठनि साईं। ॾिसो न साईं अञा ताईं नथा वठनि। सम्झनि था, सम्झण जे बावजूद बि नथा वठनि साईं।
सो इहो त हिकिड़ो मेन मसइलो इहो आहे क़ौमियतुनि जो मसइलो या क़ौमी हक़नि जो मसइलो इहो त तमामु ज़रूरी आहे उनखे हल करण खां सवाइ त जमू हिते सही केरु कंहिंखे बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे जमूरियत छा या कुझु बि न हिते त कमु घणो चढ़ी वियो आहे साईं हींअर त हक़ीक़त त आहे त इन्हनि असांखे धिके छॾियो आहे वरी वापसि 1960 वारी ॾाई प्रैक्टिकली वॾी यूनिट आहे ऐं प्रैक्टिकली मार्शल आहे सही सिधी ॻाल्हि इहा आहे केरु कुझु ॻाल्हाए नथो सघे हलंदे अमरा गुम थो थी वञे का ख़बर कान थी पए न को छा सो इहो इहे मसइला आहिनि पंहिंजी जाइ ते को बि जेके इहे आहिनि जेके रिवायती जमातूं उन्हनि न त उमेद रखणु बेजायो आहे बाक़ी रहियो क़ौम परस्त लॾो या तरक़ी पसंदि या लेफ्ट जूं पार्टियूं जेकी तव्हां चओ था उन्हनि में बि हिन वक़्तु त अहिड़े क़िस्म जो को जीअं खणी चइजे त को फ़ैसिला कुन का हैसियत रखंदा हुजनि डिस्कशन वॾो वसीलो थींदो पर साईं डिस्कशन खां बि अॻिते निकिरण जी ज़रूरत आहे अॻिते निकिरण छा साईं हाणे तव्हां ॾिसो न साईं सची ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहिबु त इहे जेके ॿिया मसइला हींअर पैदा थी विया आहिनि न साईं जेके एनवायरमेंट जा मौसमी जेके तब्दीलियूं या छा हिननि खे माण्हू अहमियत कोन था ॾियनि पाणी जो मसइलो आहे ॿिया मसइला आहिनि हीअ त असांजे वजूद जा मसइला थी विया आहिनि हींअर उन्हनि खे ई केरु कोन थो पुछे ई केरु कोन थो अहमियत कोन थो ॾिए न को छा मां छा पियो थो थिए पंहिंजे इंटीरियर सिंध में ॾिसो छा हाल आहे साईं इंटीरियर न चवंदा आहियो वरी पाणी साईं ॾिसो पाणी कुझु साफ़ु मिले पीअण जो पाणी साफ़ु कोन्हे सचपच असां त ॾिसी हैरान था थी वञूं त कीअं इहो कमु हलंदो साईं उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इन ते डिस्कशन्स बि थियणु खपनि रस्तो बि कढणु खपे ॻोल्हणु खपे ऐं इन ते बि आउं चवंदुसि त सलाह करणु खपे इन जी तजियो करणु खपे त यंगस्टर्स पॉलिटिक्स में छो नथा अचनि उनमें हिकिड़ो रीज़न त असीं इहो चई सघूं था त भई स्टूडेंट्स यूनियन ते पाबंदियूं आहिनि तइलीमी पर सिर्फ़ु इहो चवणु काफ़ी न आहे तव्हांजी वॾी महिरबानी असांखे तव्हां टाइम ॾिनो वरी कंहिं ॿिए मौक़े ते पाण गॾिबासीं महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी लीडर टीवी जी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी सचुपचु ॾाढो मज़ो आयो ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मुलाक़ात करे ऐं ज़ाहिर आहे त मुंहिंजी एतिरी बि का वॾी लेवल आहे बि कान का बहरहाल जेको थोरो घणो हो वरी गॾिजी वंडियोसीं ऐं इहो जेको लीडर टीवी करे पई न इहो असां पारां न माण्हुनि लाइ तमामु ज़रूरी आहे त उहो साल ॿ ॿिया कढी वेंदा लीडर टीवी जे अॼोके इंटरव्यू खे ख़तमु करण खां अवल शाह लतीफ़ खे यादि कयूं अचो त सूरनि वारियूं करियूं सूर पचार कनी थोरा कनी घणा कान्हे सूरनि धार सो सूरनि खां सवाइ केर बि कोन्हे अचो त गॾिजी वेही जीअं जनाब अहमद ख़ान जमाली साहिबु चयो त भला तजुज़ियो थियणु खपे त हीउ सभु कुझु छा थियो खोट किथे थी ग़लतियूं किथे थियूं चङायूं कहिड़ियूं थियूं बहितरियूं कहिड़ियूं थियूं कई ॻाल्हियूं कई हवाल कई मसइला हाणे जेके नवां पैदा थिया आहिनि ऐं बकुल साईं जीअं उनखे वरजाए चयो त असां सिंध में पीअण जो पाणी साफ़ु नथा ॾेई सघूं कहिड़े जान में था रहूं अचो त हिकिड़े नए जान ठाहिण जे लाइ हिकिड़े नए पाकिस्तान जे लाइ हिकिड़े नए सूबे सिंध जे लाइ ऐं सिंध जे माण्हुनि जी ख़ुशहाली जे लाइ कुझु न कुझु सोचणु शुरू कयूं लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं वॾी महिरबानी